कोरोना वायरस जे ख़तरे सबब सिंध हुकूमत जे ऐलान ते लॉकडाउन जे नए ॾियारे भी नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंदि रखियो वियो, जॾहिं त शहर जे बंदि थियण सबब पोरियत तबिको परेशानी खे मुंहुं ॾियण लॻो आहे। कोट गुलाम मोहम्मद शहर में नए ॾींहुं भी लॉकडाउन रहियो, जॾहिं त मेडिकल स्टोर, किरियाने जा स्टोर ऐं अटे जूं चकियूं खुलियल रहियूं। होॾां पुलिस गश्त कंदे शहरियुनि खे घरनि ताईं महदूद रहण ऐं इंतिज़ामिया सां सहकार करण जी अपील कई। ॻाढ़ो में भी अॼु मुकमल लॉकडाउन रहियो, जॾहिं त खाधे पीते जी शयुनि ऐं ज़रई दवाउनि जा दुकान खुलियल रहिया। पुलिस शहरियुनि खे हिदायत कई त पंहिंजे दुकाननि अॻियां पाणी जूं नंढियूं टैंकियूं ऐं साबुण रखी माण्हुनि खे चवनि त सामान वठण खां अॻु पंहिंजा हथ धोइनि। एसएसपी ॻाढ़ो ख़ान मोहम्मद खोसो नफ़री साण करे शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते गश्त कयो ऐं शहरियुनि खे अपील कई त पंहिंजे घरनि ताईं महदूद रही कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण में हुकूमत जी मदद कनि। नएं देरे में कोरोना वायरस जे इम्कानी फैलाव खे रोकण लाइ हुकूमती लॉकडाउन वारी ऐलान ते अमल कंदे शहर मुकमल बंदि रहियो। मुसलसल लॉकडाउन हुजण करे ॾियारीअ ते कमाइण वारा पोरियत बुख ऐं बदहाली जो शिकार थी विया आहिनि। डिगड़ी शहर में कारोबार लॉकडाउन सबब अॼु भी मुकमल तौर ते बंदि रहियो, जॾहिं त मेडिकल स्टोर ऐं खाधे पीते जो सामान जा दुकान खुलियल रहिया। डिगड़ी में कलम 144 हुजण बावजूद माण्हुनि जो रश लॻियो रहियो, जॾहिं त पुलिस खे इतला बावजूद भी ॿियनि शहरनि खां आयलनि जी स्क्रीनिंग न कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk